अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीरी सियाओ मेरान टीवी न्यूज़ यहाँ सारा ज़मीर सब खक में एक नज़र खास खबरों ते। आसिफ ज़रदारी जी टिन रेफरेंसिस में बरियत बाबत दरख्वास्तों ते महफूज कयल फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। एहतसाब अदालत गुज़रियल ॾींहुं दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफूज कयो हो। आमदनी का वधीक असासा खुर्शीद शाह समेत ॿिया एहतसाब अदालत सखर में पेश। वकीलनि जी अदालती कार्रवाई जे बाइकाट सबब फर्द जुर्म लागू न थियो। अदालत ॿुधणी 15 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। सूबाई वज़ीर सईद गनी पारां स्कूलनि में कोरोना वायरस जा केस ज़ाहिर थियण ते ॻणती जो इज़हार। सईद गनी चयो आहे त लॻे थो त स्कूल बंदि करणा पवंदा। हुन चयो त मूं पाण बि स्कूलनि जी विज़िट कई। मुख़्तलिफ़ स्कूलनि में 13,000 कोरोना टेस्टूं कयूं वयूं आहिनि, जिन मां 88 शागिर्दनि जी रिपोर्ट पॉज़िटिव अचण फ़िक्र जो लम्हो आहे। मुल्क में कोरोना वधीक नवां हयातियूं गिरकाए छॾियूं। वबा वेॻे थियलनि जो अंग वधी 6,408 थी वियो। सिंध में वधीक 4 मरीज़ फोत, पंजाब में 2, इस्लामाबाद में 2 ऐं गिलगित में 1 माण्हू वबा सबब दम ॾिनो। वधीक 752 नवां केस बि रिपोर्ट। वायरस जे एक्टिव मरीज़नि जो तादाद 6,295 रिकॉर्ड। पीर वसन लग मेरान हाईवे ते मज़दाई ट्रैक्टर ट्राली में टक्कर। पंजाब वासी ड्राइवर महफूज कच्छी फोत। कोरकी हाजानो स्टॉप वटि हादसो पेश आयो। इतला ते रेस्क्यू अमलदार पहुची विया। लाश अस्पताल मुंतकिल।